जेसीं रात अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी। सलाम आहे सिंध जे नौजवान शौर खे जेके अॼु हिन बरसात में हिते गॾु थिया आहिनि, ख़ुसूसन यूथ एक्शन कमेटी जेका जंहिंजे सॾ ते असां आया आहियूं। उन जो मक़सदु आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन। ॾिसो त नालो हुन केॾो बहितरीन रखियो आहे, सिंध पब्लिक सर्विस, पब्लिक जी सर्विस कयो कमीशन ते। माना ही हिकिड़ो दुकान खुलियल आहे जंहिं ते अॻ में बि हिकिड़ी पाबंदी लॻी हुई, उहा वरी उनखे कहिड़े बि नमूने हटाए वरी उहो दुकान साॻियो खोलियो वियो। नौजवान ग़रीब जेके शागिर्द आहिनि, ख़ुसूसन उन्हनि जे हक़ जी लताड़ कई वई आहे। उन्हनि नौजवाननि खे पुठिते कयो वियो आहे। जेकॾहिं को बि नौजवान ॾिसो तव्हां जेका पोयां जेके सेशन गुज़रिया आहिनि, उन में नौजवाननि 78 मार्कूं खयूं, पर उहे वीचारा जेके आहिनि वाइवाज़ में फेल थी विया। इन जो मक़सदु, इन जो सबबु छा हो? सिर्फ़ु इहो त पैसा तव्हां नथा ॾियो, तंहिंजे करे तव्हांखे असां फेल था कयूं। जेकॾहिं हू पैसा ॾियनि हा त हू ऑफिसर हुजनि हा। हिन वक़्तु जेका पब्लिक सर्विस कमीशन आहे, उहा सिर्फ़ु पैसनि जे बुनियाद ते आहे। ऐं इन में जेके ग़रीब जेके ॿार आहिनि, प्राइमरी खां वठी उन्हनि जा जेके वालदेन आहिनि, उहे जेका पंहिंजे पेट सां पथर ॿधी उनखे पढ़ाइनि था, यूनिवर्सिटियुनि ताईं, ॿारहंनि मुल्कनि ताईं हू हिकिड़ो बहितरीन तालीम हासिल कनि था। आख़िर में हुन सां हालत छा थिए थी त नौकिरी हुन जे लाइ न आहे, ऐं हू हिकिड़ो ग़रीब आहे। उनजे करे हाणे हिन वक़्तु किरोड़नि में लखनि में जेका उहा नौकिरी विकिरो थिए थी। असीं जेको आहे उनजी निदा कयूं था ऐं असीं उन्हनि खे चऊं था त हाणे नौजवान जागी पियो आहे ऐं इनशाला तव्हां खां पंहिंजा हक़ छीनी वठंदो ऐं हीउ तव्हांजो दुकान इनशाला बंदि थींदो। असीं सभिनी दोस्तनि जा थोराइता आहियूं जेके हिते गॾु आहिनि, ऐं जेके न आहिनि उनखे असां हिन पैगाम ज़रिए चऊं था तव्हां सभु गॾु थियो, हिकु मुठ थियो, त इनशाला इहो दुकान बंदि थी वेंदो।